अल्लाह से फरमाइंदो ऐ मुंहिंजा मौला मूं तोखे दुनिया में इज़त ॾिनी ॿार ॾिनो औलाद ॾिनो हर शइ सां तोखे नवाज़ो ओ मलाइका मां रब खे ॾोरावला ॾिना ताए खुदा असांजा रब असीं तुंहिंजी इबादत लाइ काफ़ी आहियूं असीं तुंहिंजी नमाज़ लाइ काफ़ी आहियूं हे असां तुंहिंजी तस्बीह तहलील लाइ काफ़ी आहियूं हिन इंसान खे बेदार कर ऐ इंसान मां रब मलाइका जा ॾोरावला बि तूं हवा इंसान जे लाइ सखा मलाइकन के चयो ऐ मलाइको जेको मां रब जाना थो अमान था ॼाणो अमान ॻाल्हि खे छॾे ॾियो मां इंसान खे पैदा थो करियां ऐ इंसानो मां खे पैदा कयो असां गॾोगॾु मां 18,000 खां बि मथे मखलूक़ात पैदा कई पर कंहिंखे मां एतिरो न सारायो मां जो क़ुरान में ज़िक्र फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम ऐ इंसानो मां रब खे वॾो इज़त वारो बनायो वॾो शान मान वारो बनायो ऐ इंसान मां रब तोखे हेॾा इलाज ॾिना हेॾी इज़त ॾिनी पोइ तूं उते मूंसां वाइदा करे आयो जॾहिं आलम अरवाह में मां रब अव्हांजा रूह कछे करे अव्हां खां पुछो लस्तो बे रब्बिकुम ऐ इंसानो मां अव्हांजो रब न आहियां छा अव्हां सभनि जवाब ॾिनो कालू बला मौला तूं असांजो रब आहीं ऐ इंसान उते तूं वाइदा करे आयो त मौला दुनिया में मां वेंदुसि तुंहिंजी इबादत कंदुसि तुंहिंजी साराह कंदुसि तुंहिंजी तारीफ़ कंदुसि तुंहिंजो ई ज़िक्र कंदुसि बाना ऐ बेवफा बाना दुनिया में तूं अची दुनिया जे शेल चुगलन में ऐश अयाशन में मस्जिद में बेहयायन में मां रब खे तो विसारे छॾियो ऐ बाना मां रब खे अव्हांजी जी जलवा खां बि वधो वधीक सम्झां थो अव्हां सां वधीक प्यार करियां थो मां रब न चाहींदो आहियां तव्हांखे जहन्नम में मोकिलिया ऐ बाना ये पूरी दुनिया में अव्हां जे लाइ बनाया ऐ इंसान उते वाइदा वचन करे आए कसम खाई कुर्ब जा तो जेके बोल गया मिस्री से वया तुझा वाइदा इंसान उते वाइदा वचन करे आए दुनिया में तूं अची मां रब खे विसारे छॾियो मुंहिंजे महबूब अव्हां खे ॿुधायो ऐ इंसानो दुनिया जीफ़तुन व तालिबुहा किलाबुन दुनिया ढूंढ जे मिसला उन जे पुठियां हलण वारा कुतनि जे मिसल आहिनि मुंहिंजे हबीब अव्हां खे ॿुधायो जे महबूब जे करे अव्हां खे मूं पैदा कयो अव्हां जे मथां थोरा कया अव्हां खे सुहिणी सूरत अता कई जे महबूब जे करे अव्हां खे मां हेॾी इज़त ॾिनी जे महबूब जे करे अव्हां खे औलाद अता कयो जे महबूब जे करे अव्हां खे घर बार अता कया जे महबूब जे करे अव्हां खे गाॾियूं बंगला इज़तूं मिलियूं अव्हां जे मथां हेॾा थोरा थिया अव्हां मुंहिंजे महबूब जो बि क़दुरु कान कयो मुंहिंजे महबूब अव्हां खे फरमायो त दुनिया ढूंढा दुनिया जे पोयां हलण वारा कुतनि जे मिसल दुनिया सजनुल लिल मोमिन दुनिया मोमिननि जे लाइ क़ैद खानो आहे मोमिनो दुनिया खां बचो अव्हां अल्लाह जी इबादत करियो मां रसूलुल्लाह जो ज़िक्र करियो ऐ मुंहिंजा बारा मुंहिंजे महबूब जो बि क़दुरु कान कयो दुनिया में थोरा आशिक़ रसूल सनींदा हुआ वॾा वॾा अव्हां ॻाल्हियूं कंदा हुआ त महबूब जा ग़ुलाम आहियूं रसूलुल्लाह जा आशिक़ आहियूं रसूलुल्लाह जा जान क़ुर्बान वो आशिक़ पंहिंजे महबूब जे ॾिनल तोहफ़े खे क़बूल कंदो आहे मुंहिंजे महबूब अव्हां खे फरमायो अस्सलातु कुर्रतु ऐनी नमाज़ मुंहिंजे अखियुनि जी थधा अव्हां आशिक़ सदाईंदा हुआ पर मुंहिंजे महबूब जे कौल जो अव्हां क़दुरु न कयो मुंहिंजे महबूब अव्हां खे चयो अस्सलातु मिराजुल मोमिनीन नमाज़ मोमिननि जो मेराज अव्हां आशिक़ सदाईंदा हुआ पर मुंहिंजे महबूब जे अव्हां ॻाल्हि जो क़दुरु न कयो मुंहिंजे महबूब अव्हां खे चयो ऐ इंसानो अव्हां जे मथां दीन मुकमल थी चुको आहे अव्हां जो भलो दीन आहे मुंहिंजे महबूब अव्हां खे चयो अस्सलातु इमाम
दीन नमाज़ दीन जो थंदो आहे इन ॻाल्हि खे तव्हां हथ करे छॾियो मुंहिंजे महबूब अकरम खे एतिरो बि चयो ला ईमान लहू लिमन ला सलात लहू ला दीन लहू लिमन ला सलात लहू जेको माण्हू नमाज़ नथो पढ़े उन जो दीन कामिल आहे जेको नमाज़ नथो पढ़े उन जो ईमान कामिल आहे ये बि ॻाल्हियूं हिक कलमा कढी ॿिए कलमा हिक कलमा ॿुधी ॿिए कलमा कढी ॿिए शयूं हलो मुंहिंजे महबूब जा गुलाम आलम रब्बानी आया वली कामिल आया अवां जे दौर में अवां खे आलम सगोर ॿुधायो अवां क़ुरान बि पढ़ियो मां अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा बि हुआ हदीसूं ॿुधंदा हुआ हिक कलमा ॿुधी ॿिए कलमा कढी छॾींदा हुआ जॾहिं साथियुनि खे सॾ कया तॾहिं ॿुधे कान ॿोली भला हथ पुनल जाम जो छॾियो कान थोरी हाणे नाहक थोरी बहीरड़ियूं करीरनि में ऐं मुंहिंजा बाना हाणे तूं ई ॿुधा तुंहिंजे लाइ छा करणु खपे ऐं बाना तुंहिंजे मथां मां रब जा हेॾा वॾा थोरा उते मुंहिंजा दोस्त खड़ियूं कंदो चीखूं कंदो मौला हाणे मूंखे दुनिया में मोकल दुनिया में मोकल तुंहिंजी वञी इबादत करियां रब से फरमाए थो तुंहिंजी इबादत जी मूंखे ज़रूरत कोन्हे बेक़दरा बेवफा बारा तोखे मां हेॾी इज़त ॾिनी हेॾो शान ॾिनो हेॾो मर्तबो ॾिनो तोखे मुंहिंजे महबूब बि ॿुधायो मुंहिंजे महबूब जे उम्मत जे आलम ॿुधायो क़ुरान तो पढ़ियो हदीसूं तो पढ़ियो पर तूं कलमा ॿुधी कलमा कढी ॾेई छॾियो हाणे तुंहिंजे इबादत जी ज़रूरत कान्हे हाणे तुंहिंजे लाइ जहन्नम हलियो वञ जहन्नम में अल्लाह से इंसान के दुखो रसो ॾींदो आहे खुदा जो कसम अॻे जेके नबी हूंदा हुआ उन्हनि जा उम्मती गुनाह कंदा हुआ फौरन उन्हनि खे सलाह मिलंदी को गुनाह करे त उन्हनि जी पेशानी ते लिखी वेंदो या घर जे दरवाज़े अरे महबूब जो सदको आहे जो हथा पिया रब ॾिगो रसो करे त मन मुंहिंजे महबूब जा उम्मती छो महबूब फरमायो अल्लाह का महबूब अर्ज़ कयो मुंहिंजे महबूब त मौला मूंखे उम्मत जे मामले में परेशान न करे अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तोसां वाइदो ॾे के तूं ही उहे मुंहिंजा उम्मत जे मामले में मां रब खे परेशान न करे मां तोसां वाइदो कयो बस सौफ उठी करो तोखे मां महबूब एतिरो अता कंदुसि एतिरो जो तूं राज़ी थी जेके तुंहिंजा उन्हनि खे मां रुसवा ख्वार न कंदुसि महबूब जा आहियूं कीअं नमाज़ पढ़ूं आशिक़ रसूल जी वॾियूं दावाऊं था कयूं आशिक़ रसूल आशिक़ पंहिंजे महबूब जे तोहफ़े खे कोन टालींदो आहे मदीने जो मीर नमाज़ खणी आयो असांजे लाइ रब खां ॾिनल तोहफ़ो आयो सदाई आशिक़ वरी महबूब जे तोहफ़े खे टाली मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो त मुंहिंजा महबूब जॾहिं गुनाह कनि था मुंहिंजो कहर जलाल में ईंदो आहे त मां उन्हनि खे ज़मीन में गर्क करे छॾियां अज़ाब में उन्हनि खे मुस्तग़रक़ करे छॾियां पर मुस्तफ़ा तुंहिंजे मथां नज़र ईंदी आहे क़ुरान अल्लाह जी ज़ात बाबरकात शाह फरमायो मा सुना मानन के अजाब कीअं त करियां जो तूं उन्हनि में मौजूद आहीं तूं उन्हनि में मौजूद आहीं सब महबूब जो सदको आहे खुदा जी कसम त असांजो कहिड़ो हाल पर अञा बि मुंहिंजा दोस्त अञा बि टाइम रब जी दरबार में सच्ची दिल सां तौबा करे मौला अॼु सां सच्ची दिल सां तौबा कर तौबतन नसूह अहिड़ी तौबा करियो मौला अॼु ॾींहं खां वठी नमाज़ जी पाबंदी थींदी बुरनि कमनि खां बचंदा पोइ नफ़ल तहज्जुद जेकॾहिं थी सघियो त पढ़ंदासीं पर नमाज़ पंज वक़्त पूरी पढ़ंदासीं मौला वरी ॿिया कहिड़ो ग़लति कोन कंदासीं यकीन सां खुदा राज़ी अल्लाह राज़ी पवंदो रब रही
मालिक एॾो मेहरबान रब्बा एॾो मेहरबान रब का कोई नहीं चऊं था सुभान अल्लाह गालियूं करियो था पर तव्हां खां वरी ॿाहिरि वेंदासीं पोइ वरी ॻाल्हि हिन महफ़िल खे रस्म ऐं रवाज न सम्झो अॼुकल्ह रस्म रवाज माण्हू सम्झी ईंदा नवाज़ आली नवाज़ प्रोग्राम कयो न ईंदासीं अलाह पाण सुभाणे असां वटि थींदो हू कोन ईंदो ईअं न करणु खपे असां वञूं केरु वाइज़ करे ॿुधाए असां ॿुधूं उन ते अमल कयूं ऐं कुल पढ़ी बस इन इरादे सां ईंदा त खाली झोल रमत भरी बाक़ी रस्म रवाज सम्झी अदा न ईंदा सुभाणे असां कोई प्रोग्राम थींदो हो कोन ईंदा उन इरादे सच्ची दिल सां ख़ुलूस दिल सां मोहब्बत सां इंशाअल्लाह बेड़ा पार थी मुंहिंजा दोस्त बुजुर्ग शालारान रब मुंहिंजो चवण हमा जो बुजुर्ग पंहिंजे दरबार में क़बूल मंजूर फरमाए इंशाअल्लाह अज़्ज़ व जल बरादरी में अज़ीज़ खतीब अहले सुन्नत क़िबला साईं मोहम्मद साले नईमी मोहम्मद बारो साईं जी जे ख़िदमत में असां हरीज़ो कंदासीं साईं जे अचन पंहिंजे ख़ुसूसी बयान सां असां सभिनी दिलनि खे मुनव्वर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत शान मुस्तफा खतीब अहले सुन्नत